मूसा खान के खिलाफ कदम खणण खां अॻु 100 दफ़ा सोचण लॻो। नवाब खान जे बेज़ोर जे अॻियां ज़ारी। दोस्तों, मुकम्मल तफ़सील ॼाणण जे लाइ वीडियो के स्किप न कंदा ऐं एंड ताईं ॾिसंदा। मोज़िज़ नाज़रीन गिरामी, अस्सलामु अलैकुम। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे त जेकॾहिं तव्हां असांजे हिन चैनल ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा ऐं घंटी जे बटन के आल ते सेट करे छॾींदा, जीअं त असांजी हर नई वीडियो ईंदड़ तव्हां ताईं बआसानी पहुची सघे। दोस्तों, हलूं था पंहिंजी मेन वीडियो जी तरफ़। नवाब खान मूसा खे चङी तरह सुञाणे। जेकॾहिं नैना खे भॼाइण जो इल्ज़ाम मूसा ते लॻायईं ऐं जल्द में बिना सबूतनि जे कोई बि क़दम खयाई त मूसा खान हिन खे ॾुखियो पवंदो। इन करे बिना सबूतनि जे मूसा ते इल्ज़ाम लॻाइण खां मुंहुं पियो विञाए। मूसा खान खे हाणे सिर्फ़ इंतज़ारु आहे त सजावल खान हिन जे ख़िलाफ़ FIR ख़तमु कराए ऐं उन खां पोइ नवाब खान सां ही चङी तरह निपरंदो। मूसा हाणे पंहिंजो होश विञाए वेठो आहे। पलांद वठण जी शुरूआत लीमू खान खां कयाई। मूसा लीमू खान खे जे ज़रिए नवाब खान खे धमकियूं चवराईंदो त जीअं कॾहिं हिन जी पीउ सालू खे पुलिस खां आज़ादु न करायईं त पंहिंजो सिर विञाए वेहंदो। सुल्तान जो चमचो शामिर जे हथां जल्द में पकड़जी पवंदो। उम्मीद आहे तव्हां दोस्तनि खे ही वीडियो पसंदि आई हूंदी। जेकॾहिं पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक करे छॾींदा ऐं अहिड़े क़िस्म जा ड्रामा अपडेट्स ॾिसण जे लाइ असांजे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा ऐं अहिड़े क़िस्म जा ड्रामा ॾिसण जे लाइ असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा ऐं घंटी जे बटन खे आल ते सेट करे छॾींदा। अल्लाह वाही।